जगह मशहूर फनकार चपड़ी यकतारे जो बेताज बादशाह जलाल चांडियो जैं चपड़ी यकतारे के नए अंदाज में वजाए मैखाननि दरगाहन का बाहर कढ़ी अवाम में मक़बूल बनायो ऐं सिंधी मौसीक़ी के नओं रंग ऐं ढंग ॾिनो। इन जो मिसाल नथो मिले। निराले अंदाज से गायण वारे हिन फनकार 1944 धारा ज़िले नौशेरो फिरोज उनत नवाब शाह जे हरपाल हट जे भर में नंढड़े ॻोठ खबड़ खान डायरीअ में चांडियन जे हुस्नानी पारे सां वास्तो रखंदड़ ग़रीब हाजी फैज़ मोहम्मद चांडियो जे घर में जन्म वरितो। जलाल अञा नंढड़ो हो त संदसि माउ मरी वई। संदसि वालिद ॿी शादी कई ऐं ईअं जलाल चांडियो माटे जी माउ जे सार संभाल हेठि पलजण लॻो। चवंदा आहिनि त पीउ मोए अधु छोरो ऐं माउ मोए सॼो छोरो। सो जलाल चांडे मथां भी छोराईअ वारा असर पवण लगा। संदसि पीउ नानी अम्मा वॾे भाउ कमाल खान ऐं वॾी भाॼाई संदसि सहारो बणिया। जलाल जी उमिरि अञा 7 साल खन थी त माइटनि खेसि स्कूल बदिरां ॿकरियूं चारण लाइ मोकिलियो। 12 सालनि ताईं ॿकरियूं बि चारींदो रहियो ऐं बनीअ ॿारे जो कमु बि कंदो रहियो। नेठि संदसि वालिद खे मथसि क्यास आयो ऐं पोइ दर्स को कमु सिखण जे लाइ जलाल चांडे खे नवां जतुईअ भरिसां ॻोठ खमीसो मलाह जे हिकु दर्ज़ीअ लाइक़ मलाह वटि वेहारे वियो। इन दौरान खेसि कंहिं नारीअ सां नींहुं लॻो। उन औरत जे माइटनि जलाल चांडे खे ॿधाए एतिरो त कुटरायो जो इलाज कराइण खां पोइ मस घुमण फिरण जहिड़ो थियो। हर आशिक़ फरहाद बराबरि कोन्हे पर मजनू ज़रूरु आहे। जॾहिं इंसान वटि इश्क अचे थो त उन वक़्तु हिजाब खे चवे थो महिरबानी करे मुंहिंजे लाइ जॻह ख़ाली कर। जलाल चांडे सां बि ईअं ई थियो। इश्क तां दर्ज के दुकान खे कुर्बान करे चपड़ी ऐं यकतारे सां दोस्ती रखियाई। फनकार अलीगुल महर खां बाक़ाइदा राग जी सिख्या वरिताई। इब्तिदा में पंहिंजे उस्ताद सां गॾु ॻाईंदो हो। उन जे वफ़ात खां पोइ हुन पंहिंजो अलॻि सुंग तयारु कयो ऐं पीरनि फ़क़ीरनि जे मेलनि मलाखरनि ते ॻाइण लॻो। जलाल चांडे जो वाल साहब हाजी माण्हू हो ऐं राग जे ख़िलाफ़ हूंदो हुयो। खेसि मनव कंदो हो ऐं जलाल पंहिंजे पीउ खां चोरी ॻाईंदो हुयो। हिकड़ ॻोठ भरिसां हिकु मेले ते ॻाए मोटियो। वापसि आयो त संदसि वाल साहब रस्ते ते वेठो हो। जेको माण्हू मेले खां मोटियो पिए उन संदसि वालिद खे उहो पिए चयो त मेले ते ॿिया फनकार बि आहिनि पर जिथे किथे जलाल जलाल लॻी पई आहे। हीउ वापसि आयो त संदसि वालिद खेसि मुबारक बि ॾिनी ऐं राग जी इजाज़त बि। आमतौर ते इहो ॾिठो वेंदो आहे त फनकार आवाज़ जो मुहताज हूंदो आहे पर आवाज़ जलाल चांडे जो मुहताज हूंदो हुयो। हिकु भेरे ख़ैरपुर नाथन शाह जे मेले में आलम लोहार इनायत भट्टी ऐं जलाल चांडियो मौजूदु हुआ। थिएटर में राग थी रहियो हो। स्टेट सेक्रेटरी इनायत भट्टीअ खे सॾु कंदे चयो त हाणे सिंध जो बबर शेर इनायत हुसैन भट्टी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदो। इनायत भट्टी ॻाए लथो। जॾहिं जलाल चांडियो स्टेज ते आयो हज़ारे माण्हू पंहिंजे महबूब गुलकार खे ॿुधण लाइ बेताब हुआ। जलाल चांडे स्टेज ते अची टोपी निराड़ ते रखी शहपरनि खे ताव ॾेई कमीस जा बटण खोले चपड़ी ऐं यकतारो हवा में लोॾींदे चयो त अॼु खां पोइ सिंध जो बबर शेर ॿियो को फनकार न पर जलाल चांडियो आहे। अवामी सतह ते सिंध में जेतिरी मक़बूलियत जलाल खे मिली अॼु ताईं कंहिं ॿिए फनकार जे हिसे में कोन आई आहे। इन हद ताईं जो माण्हू शादियुनि जूं तारीख़ूं बि जलाल चांडे खां तारीख़ वठी पोइ मुक़ररु कंदा हुआ। हुन जे जीप खे कुल्हनि ते खणंदा हुआ। जलाल पंहिंजे बिरादरी जे माण्हुनि यारनि दोस्तनि ऐं ग़रीबनि खां शादीअ जा पैसा न वठंदो हो। कचहरीअ जो मोर महिमान नवाज़ ऐं मज़ाहिया तबियत जो मालिक फनकार हूंदो हुयो। मतिलबु त भलो फनकार हुअण सां गॾु भलो इंसान बि हूंदो हुयो। आम तौरु इश्क लखपतियुनि खे कखपति बणाए छॾींदो आहे पर जलाल खे इश्क कखपतीअ मां लखपति बणाए छॾियो। हिकु दफ़े समन सरकार जे मेले ते उस्ताद मिठू कच्छी उस्ताद मंज़ूर अली खान ऐं ॿिया फनकार मौजूदु हुआ। जलाल महफ़िल लुटे छॾी। उस्ताद मंज़ूर अली खान खेसि इहो चवण ते मजबूर थी पियो त जलाल असां राग जो खटियो था खाऊं तूं भाग जो खटियो थो खाए। जलाल चांडियो ट्रेंड सेटर फनकार हुयो जंहिं राग खे हिकु नओं रंग ॾिनो ऐं हिकु स्कूल ऑफ स्टाइल क़ाइमु करे छॾियो। हुन केतिरा ई शागिर्द पैदा कया जेके संदसि आवाज़ ऐं अंदाज़ खे ज़िंदा रखियो पिया अचनि जिन में उर्स चांडियो गुलशेर तीवणो दिलशेर तीवणो अब्बास खोसो सोज़ अली चांडियो कुर्बान चांडियो ऐं ॿिया शामिल आहिनि।
हूँ जलाल चांडे खे ज़ाती तौर मोहम्मद यूसुफ ऐं फोटो ज़रदारी जो आवाज़ तमामु घणो पसंदि हूंदो हुयो। जलाल चांडियो शुरूअ में त रेडियो पाकिस्तान हैदराबाद जा चकर काटण लॻो, पर उते खेसि एतिरो न कयो वियो। बाद में मरहूम ग़ुलाम हुसैन शेख खां बेहद मुतासिर थियो ऐं रेडियो हैदराबाद ते दावत ॾेई जलाल चांडे जी रिकॉर्डिंग कई वई। जलाल चांडे 3 शादियूं कयूं। खेसि 4 पुट ऐं 1 न्याणी औलाद आहे। पुटनि जा नाला कलंदर बख्श, माशूक अली, दिलबर अली ऐं नादर अली आहिनि, जिन मां कलंदर बख्श ॻाइण सां वाबस्ता आहे। यकतार ऐं चपड़ीअ जो ई बेताज बादशाह जलाल चांडियो 10 जनवरी 2001 ते अरबा ॾींहुं सुबुह जो 5 वॻे जना अस्पताल कराची में लाॾाणो करे वियो। जॾहिं संदसि मैयत कराची खां फुल शहर अची रही हुई त मुख़्तलिफ़ शहरनि में रस्तनि ते हज़ारे माण्हू संदसि आख़िरी दीदार करण लाइ बेताब हुआ। जलाल चांडे जे लाश ते 3500 अजरक पिया हुया। खेसि फुल शहर में पंहिंजे ई ओताक भर सां मिटीअ मां हवाले कयो वियो।